टंडो मोहम्मद खान में जश्न विलादत शेर खुदा मौला अली अलैहिस्सलाम वॾे अक़ीदत सां मिलायो पियो वञे। टंडो मोहम्मद खान 13 रजब जे मुबारक मौक़े ते टंडो मोहम्मद खान में शेर खुदा मुश्किल कुशा अमीर अल मोमिनीन हज़रत मौला अली अलैहिस्सलाम जी विलादत बासादत जो जश्न नायत जोश ऐं जज़्बे इश्क अक़ीदत सां मल्हायो पियो वञे। जश्न में मासूम ॿारनि नौजवान बुज़ुर्ग न जी वॾे अंग में शिरकत। दरगाह साईं इब्राहिम शाह ते फ़क़ीर इनायत कुंभार पारां शानदार जश्न मुनक़द कयो वियो, जंहिंमें फ़ज़ाइल मौला अली अलैहिस्सलाम ते रोशनी विधी वई। दरगाह ते चादर चाढ़े दुआऊं घुरियूं वयूं ऐं मौला अली अलैहिस्सलाम जो केक कटियो वियो। जॾहिं त अंजुमन अज़ादार हुसैन टंडो साईंदाद पारां शानदार जश्न रैली कढी हुई, जेका टंडो साईंदाद जे मुख़्तलिफ़ घटियुनि मां गुज़रंदे इमाम बारगाह टंडो साईंदाद ते पहुती, जिते दुआऊं घुरियूं वयूं, केक काटियो वियो, या अली या नारा बुलंद कया विया ऐं मासूम ॿारनि समेत बुज़ुर्गनि वॾे अंग में शिरकत कई। टंडो साईंदाद जी हर गिटी में या अली जा नारा बुलंद थिया। टालपुर कॉलोनी में पूर्ण ज़ाहिद कुलाची पारां जश्न मौला अली अलैहिस्सलाम वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो वियो, जिते मौला अली अलैहिस्सलाम जे शान में कसीदा पढ़िया विया, फ़ज़ाइल बयानु कया विया, दुआऊं घुरियूं वयूं, केक काटियो वियो। उन मौक़े ते पूर्ण जश्न रैली कढी हुई, जंहिंमें आशिक़नि अली वॾे अंग में शिरकत कई। उनखां अलावा पीर मौला समेत शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पूर्ण प्रोग्राम मुनक़द कया विया। घरनि खे सिंगारियो वियो ऐं मौला अली अलैहिस्सलाम जी विलादत जो जश्न अक़ीदत सां मल्हायो वियो। जॾहिं त मरकज़ी जश्न रैली अॼु शाम जो 3:30 वॻे मस्जिद अली अलैहिस्सलाम खां गॾी वेंदी, जेका मुख़्तलिफ़ रस्तनि खां थींदे वापसि मस्जिद अली ते पहुचंदी, जिते शानदार जश्न प्रोग्राम मुनक़द हूंदो। उलमा कराम हज़रत मौला अली अलैहिस्सलाम जा फ़ज़ाइल ऐं तइलीमात ते रोशनी विझंदा।